अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मेहरान टीवी न्यूज़ में भलेकार आऊं आहियां पेरिया गुल। सबका पेरिक नज़र हेडलाइंस ते। डेरा इस्माइल खान में सिक्योरिटी फोर्सेस जो ऑपरेशन 10 दहशतगर्द मारिजी विया। सिक्योरिटी ज़रनि मुताबिक़ डेरा इस्माइल खान जे इलाइक़े कराची में दहशतगर्दनि जी मौजूदगी जे ॻुझे इतला ते ऑपरेशन कयो वियो। ऑपरेशन जे नतीजे में 10 ख़ारिजी दहशतगर्द मारिजी विया। मारिजी वियल दहशतगर्द अफ़गानिस्तान मां आयल हुआ ऐं मुख़्तलिफ़ दहशतगर्द सरगर्मियुनि में मुलविस हुआ। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ चयो आहे त थरकोल ट्रांसपोर्टेशन लाइ वफ़ाक़ ऐं सिंध हुकूमत भाईवार आहिनि। जेका रक़म घुर्बल आहे उहा फौरी तौर ते फराहम कंदासीं। इस्लामाबाद, तेहरान ऐं इस्तंबुल रेलवे रूट सां मईशत खे चार चंड लॻी विया आहिनि। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ कराची कैंट स्टेशन जे अपग्रेडेशन जो इफ्तिताह करे छॾियो। तक़रीब में वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह, सीनियर सूबाई वज़ीर शहर जे इनाम मेंबर सैयद नासिर हुसैन शाह ऐं ॿियनि शख़्सियतनि जी शिरकत। रेलवे वारे वफ़ाक़ी वज़ीर हनीफ़ अब्बासी कराची कैंट स्टेशन जे अपग्रेडेशन बाबति ब्रीफिंग ॾिनी। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ तक़रीब में ख़िताब कंदे चयो त कराची कैंट स्टेशन जे अपग्रेडेशन ॾिसी तमामु घणी ख़ुशी थी। फर्स्ट क्लास ऐं इकोनॉमिक क्लास तारीफ़ जोगा आहिनि। रेलवे स्टेशन जी सफ़ाई कराची वेस्ट मैनेजमेंट जी ज़िम्मेवारी हूंदी। कराची रोशनियुनि जो शहर आहे जिते रेलवे जो निज़ाम पुराणो थी वियो हो। कराची कैंट स्टेशन जी नई सिड़ तामीर कई वई आहे। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह तरफ़ां वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ खां सखर हैदराबाद मोटरवे खे जल्द खां जल्द मुकमल करण जी दरख़्वास्त। सैयद मुराद अली शाह चयो आहे त सिंध हुकूमत रेलवे जी तरक़ी लाइ वफ़ाक़ जी मुकमल हिमायत लाइ तयारु आहे। सिंध हुकूमत ट्रांसपोर्ट शोबे में तमामु घणी बहितरी आंदी आहे। सिंध जी अवाम लाइ ट्रांस सर्विस शुरू करणु चाहियूं था। उन में वफ़ाक़ जी मदद घुर्बल आहे। कराची कैंट स्टेशन जी इफ़्तिताही तक़रीब में ख़िताब कंदे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह चयो त सिंध हुकूमत वफ़ाक़ सां ताउन लाइ हर वक़्तु तयारु आहे। सखर हैदराबाद मोटरवे जल्द बणिजी वञे त असां लाइ वॾो सहारो हूंदो।